मां आहियां मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो इशूज़ ऐं इशूज़ में अॼु असां जेका बेअतमादी वारी रिथ आहे उहा किथे उनजी तहरीक पहुती आहे, छा कामयाबी थींदी ऐं उन खां पोइ छा स्ट्रेटेजी हूंदी मुख़्तलिफ़ जमातुनि जी। न सिर्फ़ु इहा त जेका सूरत हाल क्रिएट थी आहे ऐं जेको बयानियो साम्हूं आयो आहे हुकूमत जी तरफ़ां, प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान जी तरफ़ां, त हे हिकिड़ी आलमी साज़िश आहे। ऑपोज़िशन सॼी हिनखे डिनाए करे थी। जेको ख़तु आयो आहे उहो नेशनल सिक्योरिटी कमेटी में बि पेश थी चुको आहे काउंसिल में, ऐं उन खां पोइ जेको अलामियो साम्हूं आयो आहे उन में बि न सिर्फ़ु इहा जेका यूनाइटेड स्टेट्स जी जानिब उन जी तरफ़ां बि असांखे जवाबु अची चुको आहे, उन्हनि जी क्लैरिफिकेशन साम्हूं अची वई आहे त अहिड़ो को ख़तु न लिखियो वियो आहे, न ई इन ख़त जी का हक़ीक़त आहे, न अमेरिका अहिड़ी का साज़िश कई आहे। न सिर्फ़ु इहा जेका आचर जे ॾींहुं क़ौमी असैम्बली में बेअतमादी वारी रिथ ते वोटिंग थींदी उन में ऑपोज़िशन जी छा तयारी आहे ऐं उन खां पोइ कामयाबु थी वई रिथ त उन खां पोइ ऑपोज़िशन जी कहिड़ी तयारी आहे, छा थींदो, केरु उन्हनि वटि स्ट्रेटेजी छा आहे जेका उन्हनि हुकूमत जे ख़िलाफ़ु जेका बेअतमादी वारी रिथ आहे उन जा जेका पॉइंट्स आहिनि ऐं ख़ासि तौर ते महांगाई नाअहली ऐं ॿिया जेका ऑपोज़िशन जी तरफ़ां बयानियूं आहे उनखे हू अॻिते कीअं पंहिंजी स्ट्रेटेजी ठाहींदा त जेका मईशत जी सूरत हाल आहे ऐं दीगर सहूलियत जेका सूरत हाल आहे उन ते हू कीअं कमु कंदा। हिन में असांखे अॼु जेको पैनल असांखे जॉइन कयो आहे काशिफ़ निज़ामानी साहब, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल सां असां सां मौजूदु आहिनि, मेंबर सूबाई असैम्बली आहिनि। सेनेटर इंजीनियर ज्ञानचंद असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी तरफ़ां। मियां अज़ीम साहब पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां तालुक़ु रखंदड़ MNA आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। फयाज़ क़ाइम ख़ानी MQM सां तालुक़ु आहे फयाज़ क़ाइम ख़ानी साहब जो, ऐं असद शर साहब सीनियर असांजो कॉरस्पॉन्डेंट आहे इस्लामाबाद जो, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। काशिफ़ निज़ामानी साहब तव्हां सां शुरू कंदासीं असां। काशिफ़ साहब, पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल GDA हुकूमत सां इत्तेहादी आहिनि, हाणे बि आहिनि, ऐं जेका सूरत हाल बीहे थी उन में तव्हांजी जेका स्ट्रेटेजी हूंदी बेतमादी वारी रिथ खां पोइ उहा का डिस्कस थी आहे या पीर साहब अञा को ऑपोज़िशन सां को राब्ते जी तव्हांखे उमेदु आहे? महिरबानी साईं। असीं हुकूमत जा इत्तेहादी आहियूं, पहिरें ॾींहं खां आहियूं, अञा ताईं आहियूं। असांजी पार्टी पीर साहब पागारे या GDA फंक्शनल मुस्लिम लीग कॾहिं मफ़ादनि ते सियासत न आहे कई, त जेकॾहिं वक़्तु कंहिं पासे वञे त उन पासे माण्हू लाड़ो करे। अञा त अभी इसके इम्तिहान और भी हैं, हर कलाक खां पोइ ब्रेकिंग न्यूज़ पई अचे, तव्हां ॾिसो पिया, ऐं पूरी क़ौम ॾिसे पई ऐं आसाब शिकन सूरत हाल आहे पूरी क़ौम जे लाइ। केॾी महिल अपोज़िशन वारा पंहिंजी कैबिनेट अनाउंस था कनि, केॾी महिल मतिलबु इमरान ख़ान साहब पंहिंजी स्टेज जी ताज़ो हींअर ॾिठो हू हार मञण जे लाइ तयारु कोन्हे। कंहिं बि सूरत में मां सम्झां थो जेकॾहिं इहो क्लैश न वेंदो त इहो मुल्क जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ु वेंदो। इन जो हल इलेक्शन आहे। अच्छा, देर बदेर न पर जल्द ई इलेक्शन थींदा, उन ते सभिनी खे इन ॻाल्हि ते अचिणो पवंदो, इन टेबल ते वेहणो पवंदो। रही फंक्शनल मुस्लिम लीग जी ॻाल्हि या पीर साहब जी ॻाल्हि त असां वाज़े करे चुका आहियूं त असीं इमरान ख़ान सां गॾु आहियूं, हुकूमत सां गॾु आहियूं। हिन वक़्तु चाहे हू कंहिं बि पोज़ीशन में हुजे, कमज़ोर हुजे। पर काशिफ़ साहब सवाल इहो ई आहे तव्हां सां, सवाल इहो आहे त छा कहिड़ी वजूहात आहिनि जो तव्हां हुकूमत सां ई आहियो, छा ऐं तव्हां चओ था त जल्द इलेक्शन, छा सॼी सिचुएशन इलेक्शन खां पोइ ठीकु थी वेंदी, मईशत ठीकु थी वेंदी, सॼी सूरत हाल ठीकु थी वेंदी, अमेरिका जेका साज़िश कई हुई उहा इलेक्शन थियण खां पोइ नाकाम थी वेंदी, छा तव्हां सम्झोसि था, छा छो कहिड़ी वजूहातनि तव्हां सिंध जे लाइ छा कयो आहे विफ़ाक़ी हुकूमत, छो तव्हां उते बीठा हो? सही, सिंध में हुकूमत पीपल्स पार्टी जी आहे। सिंध में पीपल्स पार्टी जेको कमु कयो आहे, सिंध सां जेको वेदन कयो आहे, सिंध सां उहा तव्हांजे साम्हूं आहे। हींअर बि नवाज़ शरीफ़ या नवाज़ लीग जो कुल्हो इस्तेमालु करे त MQM सां जेको उन्हनि जो मुआहिदो थियो आहे, तव्हां उन जा शिक पढ़ी ॾिसो त 100% सिंध खे ऐं सिंधी माण्हुनि खे नुक़सानु उन में अचे पियो। वफ़ाक़ी हुकूमत में असां
उन ते इल्ज़ाम हणूं भई हुनजो हू मर्कज़ में आहे, पर होली सोली अरिड़हीं तरमीम खां पोइ त पीपल्स पार्टी सिंध जी वारिसी पंहिंजे हिसाब सां क्लेम करे थी, ऐं हू चवे थी त भई असीं वारिस आहियूं, असीं जॾहिं बि सिंध को प्रॉब्लम थिए थो सिंध जो कार्ड खणी हू अचनि था। मुंहिंजे ख़्याल में इहो कार्ड हाणे शायदि अॻिते न हली सघे, ऐं सभई पता वाइखा थींदा पिया वञनि। जीअं प्राइम मिनिस्टर साहिबु पंहिंजा पता शो करे पियो, त अपोज़िशन जा पता पंहिंजे हिसाब सां शो थियनि पिया। मां सम्झां थो त जेकॾहिं इलेक्शन नथी थिए त हिन कंडीशन में सिंध जो माण्हू ख़ामोश कोन वेंदो, पीपल्स पार्टी खे कॾहिं बि बख़्श कोन कंदो, ऐं नवाज़ लीग जो स्टेक आहे ई कोन सिंध में। MQM जो इतिहाद, MQM जो अकॉर्ड्स जेके करे पई नून लीग, उहो कहिड़े बेस ते? छा नून लीग जी हुकूमत मिली वई आहे? छा नून लीग हींअर पावर में अची वई आहे? उनजो प्राइम मिनिस्टर अची वियो आहे? अञा त 48 कलाक पिया आहिनि। ही त उन खां बाद जूं ॻाल्हियूं आहिनि भई असीं तव्हां सां ही कंदासीं। पीपल्स पार्टी का बि पंहिंजे कुल्हे ते खणण जे लाइ या लांताणो खणण जे लाइ तयारु कोन्हे, पर माण्हू सिंध जो माण्हू शऊर ठीकु आहे काशिफ़ साहिबु, बाशऊर थी वियो। तव्हांजो पॉइंट अची वियो। ज्ञानचंद साहिबु, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं, ऐं हाणे जेको इहो इतिहादु आहे ऐं कुझु अरसे खां पोइ जेको इलेक्शन जी तयारी बिलावल साहिबु बि चवे थो त जल्द इलेक्शन थींदा, कहिड़ो तव्हां वटि पॉइंट रहिजी वेंदो सॼी अपोज़िशन वटि त हू इलेक्शन कैंपेन में वञनि? कहिड़ी तनक़ीद तव्हां कंदो, कंहिं ते कंदो? छा सिर्फ़ु इमरान ख़ान टारगेट हूंदो? हिकु तरफ़ तमामु अपोज़िशन जमातूं हूंदियूं ऐं हिकु तरफ़ इमरान ख़ान हूंदो, त एंटी जेको वोट आहे हू त इमरान ख़ान जी तरफ़ वेंदो? ज्ञान साहब, तव्हांजी ऑडियो नथी अचे, तव्हां ऑडियो खे अनम्यूट कयो मुंहिंजे ख़्याल में। हाँ जी, हाणे आवाज़ अचे आउं सम्झां थो त ही इमरान खान खे इक़्तिदार खां ॿाहिरि करण जो जेको टास्क अपोज़िशन पार्टीज़ खयो ऐं पूरो कयो, उन जे पुठियां इलेक्शन में खटण या हाराइण जो इशू कोन हुयो। उन में माण्हुनि जूं, अवाम जूं उमजूं हुयूं, अवाम सां जेके अज़ाब गुज़रिया आहिनि, जेके महांगाई जे करे माण्हू पॉवर्टी लाइन खां हेठि लॻाया विया आहिनि, हिकिड़े पासे इहो। ॿिए पासे जेके हिन माफ़ियाज़ जी पथारीदारी कई पे बनी गाला में इमरान ख़ान, उहो टे पासे ही हिन जेको कल्चर डेवलप कयो, उन सॼे कल्चर जेको पाकिस्तान जे माण्हुनि में हमायंगी, सियासी शऊर ऐं अदम ऐं बर्दाश्त जो जेको सिलसिलो हली पियो, पॉलिटिकल मैच्योरिटी जो हिकिड़ो सबूत ॾिनो पियो, उनखे हिन तबाह कयो। टे पासे हर उन इदारे खे हिन टारगेट ठाहियो जेको इदारो हिन जो फेवरेट न रहियो या हिन जे हुकुमन खे ते कानूनी हवाले सां या आइनी हवाले सां अगर मगर कयो। ऐं उन सां गॾोगॾु इंटरनेशनल माहज़ ते बि जेके हिन नाकामियूं हिनखे मिलियूं, त ही पंहिंजी इमरान ख़ान पंहिंजी ज़ात मां न निकिरी सघियो हो। हुनखे परवाही कोन हुई त महांगाइयूं की थियूं थियनि। हू पंहिंजे स्टेटमेंट से चई सघो त मुंहिंजो कहिड़ो वास्तो आहे त टमाटर ऐं पटाटे ऐं बसरनि जे अघनि ते परेशान थिया, ऐं इन लाइ थोरो ई आयो हुउसि। सो हिन सॼी तबाही खे जान छॾाइण जे लाइ अपोज़िशन पार्टीज़ गॾिजी वेही हिनखे आउट कयो। हिकिड़ो दफ़ो जॾहिं ही ॿाहिरि वञे थो हलियो त समूरियूं अपोज़िशन पार्टियूं, ॿियनि लफ़्ज़नि में चइजे त हिकिड़ी नेशनल गवर्नमेंट ठहण पई वञे। इहा अपोज़िशन पार्टियुनि जी जेका गॾियल गवर्नमेंट हूंदी, उहा मुल्क जे मफ़ादनि में जेके आइनी ऐं कानूनी सुधारा करणा हूंदा, 155 सीटूं आहिनि ज्ञान साहब, 155 सीटूं आहिनि पाकिस्तान तहरीके इंसाफ़ खे, ऐं उन्हनि सां ॿिया इत्तेहादी बि मौजूदु आहिनि। 160+ मेंबर नेशनल असेंबली जे माना उन्हनि खे तव्हां ॿाहिरि करे कीअं नेशनल क़ौमी हुकूमत कीअं ठहंदी? 160 खां मथे अरकान जेका पब्लिक जा वोट वठी आया आहिनि, उन्हनि खे तव्हां चओसि था त हू साइड लाइन थी वञनि ऐं हिकिड़ी क़ौमी हुकूमत ठहे, कीअं ठहंदी? अधु ऐवान त उन्हनि वटि ई रहंदो। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त हुननि वटि हाणे जेके नंबर्स तव्हां ॿुधायो था उहे बचिया कोन्हे को। उहे नंबर्स हाणे 100-125 ते वञी बीठा आहिनि। पर जॾहिं गवर्नमेंट में अचण खां पोइ इमरान ख़ान वांगुरु जेका नई गवर्नमेंट ईंदी, उहा हिननि सां बि राब्ता कंदी।
पार्लियामेंट जे अंदर तो पार्लियामेंट जे ॿाहिरि पॉलिटिकली हुननि सां नेगोशिएट कयो वेंदो, डायलॉग जो सिलसिलो अॻिते वधंदो ऐं कुझु रिफॉर्म्स जेके करणा आहिनि उन करण खां पोइ असां इलेक्शन तरफ़ बीहंदासीं। ये 4-6 महीना 8 महीना जी ॻाल्हि कोन्हे, पर हिकिड़ो सिस्टम ठही पवंदो। ही हिकिड़ो आइनी तौर ते हिनखे आउट करण जो रस्तो हो। पाकिस्तान में इहो ट्रेंड कोन हुयो, ॿियनि मुल्कनि में जेके ॿियूं जमहूरियतूं आहिनि उन में नो कॉन्फिडेंस मोशन जेको आहे वो आम पार्लियामानी हिकिड़े मोशन जे बराबरि आहे। जीअं हिकिड़े रेज़ोल्यूशन ते वोटिंग थींदी आहे त हिन मोशन ते बि वोटिंग थियणु खपे, जंहिंखे इमरान ख़ान हिकिड़ो इंटरनेशनल इशू बनाए छॾियो आहे। इहा इक़्तिदार सां कुर्सी सां चिपकण जी जेका ॻाल्हि आहे उन मां हिन जूं नियतूं ज़ाहिर थियूं थियनि त हू हिन क़ौम सां, हिन मुल्क सां, हिन मुल्क जे माण्हुनि सां केतिरो सचो आहे। ठीकु आहे, आम मोशन उनखे थियणु ॾिजे हा, उनखे एॾो स्कैंडलाइज़ न कयो वञे हा त ख़बर पइजी वञे हा, पर छाकाणि त हीअ नाहिल आहे, नालाइक आहे, कटपुतली आहे, उहो हुन पंहिंजे एक्शन्स मां साबित कयो त। फयाज़ कायम खानी साहब, क्या आपने मफाद देखे अपने लोगों के, अपने वोटर्स के, क्या मफाद, हमने जो आपके एग्रीमेंट्स पढ़े दोनों पार्टियों से, उसमें ख़ास तौर पे आपका फोकस जो लोकल गवर्नमेंट का निज़ाम है और जो एडमिनिस्ट्रेटिव निज़ाम है उस पर ज़्यादा फोकस आपने रखा है, क्या उससे फ़ायदा होगा अगर 3 माह में या 6 माह में, ये 5 महीने में अगर ये इलेक्शन दोबारा होते हैं तो फिर कितना फ़ायदा आप उठा लेंगे 3 से 5 महीने में? मेहरबानी जी, बात ये है कि मनोहर भाई के ये जो हर जमात एक इंडिपेंडेंट जमात है, हर जमात का अपना एक मंशूर है, हर जमात अपनी मर्जी, अपनी रिवायात और अपनी जरूरियात के मुताबिक फैसले करती है। ठीक है, हमने 2018 में तहरीक इंसाफ से इत्तेहाद किया तो हमने किसी से पूछा नहीं। ठीक है, हम आज 2022 के अंदर उस इत्तेहाद से निकल गए हैं तो हम पे किसी किस्म की कोई पाबंदी लागू नहीं है। पहली बात तो ये है। ठीक है जी, एमक्यूएम एक खुद अलहदा एक जमात है, अपने फैसले करने में आज़ाद है। और जहां तक बात है हमारे मुतालबात की, हमने अपने मुतालबात, हमने कहीं पे भी ब्लैकमेलिंग का बिहेवियर नहीं अपनाया है। हमने अपने मुतालबात वफाकी हुकूमत के सामने भी रखे, यानी कि तहरीक इंसाफ के सामने भी रखे, हमने ये मुत्तहदा अपोजिशन के सामने भी रखे, हमने दोनों के सामने मुतालबात रख दिए। हमारे जो मुतालबात है वो एक खुली किताब की तरह है, पब्लिक किया गया उसे, हमारे एग्रीमेंट को पब्लिक किया गया। हमने जो भी उसमें एग्रीमेंट में 18 शिक्के लिखी हुई निकाह से हमारा मुआहिदा है, उसमें कोई भी हमारा मुतालबा ना तो गैर कानूनी है ना गैर आईनी है, और उसे पीपल्स पार्टी ने खुद तस्लीम किया है, सबके सामने तस्लीम किया है कि हाँ इनके ये मुतालबा जायज है। आप उठा के देखेंगे उसके अंदर कोई भी चीज ऐसी नहीं है। जिसमें हमारे फंक्शनल लीग के भाई ने कहा कि जी ये तो एमक्यूएम और पीपल्स पार्टी का मुआहिदा ये जो सिंध और सिंधी अवाम के लिए नुकसान का बाइस है, ऐसा नहीं है। एमक्यूएम का पीपल्स पार्टी का कोई पहली दफा मुआहिदा नहीं हुआ है, 1988 से चला आ रहा है। और ये मुआहिदे मुख्तलिफ 1988 से तो ये 2 जमातें आपके खिलाफ 3 फौजी ऑपरेशन कर चुकी हैं। जी हाँ, बिल्कुल कर चुकी है। हाँ, बिल्कुल कर चुकी है पीपल्स पार्टी। इन तमाम मुआहिदों के बावजूद जरदारी साहब 2008 में आपके पास आए थे, फिर आप हुकूमत से अलग हो गए थे उन मुआहिदों से बाद, उसके बाद भी आपके खिलाफ जो पाकिस्तान मुस्लिम लीग नून ने ऑपरेशन किया आखिरी, उसमें आप साफ कर दिया, बिल्कुल सूरत हाल ही तब्दील हो गई। कैसे जस्टिफाई करेंगे उन तमाम जिनको आप लोग अपने शहदा की फैमिलीज़ को, कि जिन लोगों ने मुस्तकिल 90s से लेके अब तक आपके खिलाफ ऑपरेशंस किए, आप दोबारा उनके साथ जा रहे हैं? मैं देखिए मनोहर भाई, एक रिवायत है एमक्यूएम के अंदर, एमक्यूएम की जो लीडरशिप है और राब्ता कमेटी है वो खुद फैसले नहीं करती, कारकुनान से कंसल्ट लेना पड़ता है। हमने कारकुनान से कंसल्ट लिया, उस कारकुनान में शोहदा फैमिली के भी अफराद हैं, उस कारकुनान में लापता के भी फैमिली मेंबर हैं, उस कारकुनान के इज्तिमा में हमारे असील कारकुनान की फैमिली भी मौजूद है। हमने तमाम लोगों से बिल्कुल खुले आम मशवरा लिया है, उन्होंने इस चीज की अथॉरिटी क़यादत को दी है। दूसरी बात जस्टिफिकेशन की बात नहीं है, मुस्लिम लीग नून और पीपल्स पार्टी से ज्यादा इख्तिलाफात किसी के रहे आपस में, किसी के नहीं रहे, लेकिन आज वो एक अपोजिशन के अंदर एक साथ बैठे हुए। इसी तरीके से मुख्तलिफ जमातों के आपस के अंदर इख्तिलाफात रहते हैं, लेकिन किसी भी जातियात की लड़ाई नहीं है, हमारी किसी से जातियात की लड़ाई नहीं है। एडमिनिस्ट्रेटिव यूनिट, ये जो काशिफ निज़ामानी साहब ने जो मुआहिदे की बात की, एडमिनिस्ट्रेटिव यूनिट्स को जरा सा डिफाइन करें,
क्योंकि इस पे बहुत ज़्यादा तहफ़्फ़ुज़ात हैं पूरे सिंध की आवाम को। जिस तरह से जो मुस्लिम लीग नून से ख़ास तौर पे जिस तरह की ये शिक रखी गई, एडमिनिस्ट्रेटिव यूनिट ज़रा सा डिफ़ाइन करेंगे। और जहाँ तक ये काशिफ साहब ने कहा ना कि जी मुस्लिम लीग नून से हो गया, भाई मिसाक जमहूरियत भी हुआ पहले, उस वक्त दोनों की हुकूमतें नहीं थी या थी, ना तो मुस्लिम लीग नून की थी ना ही पीपल्स पार्टी की थी, लेकिन मिसाक जमहूरियत साइन हुआ था, एक डॉक्यूमेंट बना था, एग्रीमेंट हुआ था। बात ये है कि जो एडमिनिस्ट्रेटिव यूनिट की हमारी डिमांड हमेशा से रही है, हम ये कहते हैं कि अख्तियारात जो है निचली सतह तक मुंतकिल होने चाहिए और कम से कम आम आवाम के पास अथॉरिटी होनी चाहिए। और ये एडमिनिस्ट्रेटिव यूनिट पर कोई इतना बड़ा नया कोई फिनोमिना लेके नहीं आया, कोई नया हम कोई आइडिया लेके नहीं आए, कोई दुनिया में राइज नहीं है। हम ये चाहते हैं कि जिस तरह कराची को इख्तियारात मिलते हैं, इसी तरह मोरो को भी मिले, इसी तरह लाड़काना को भी मिले, इसी तरीके से शिकारपुर को भी मिले। हम ये नहीं कह रहे हैं कि आप कराची हैदराबाद को जो है इख्तियारात दे दो, बाकी पूरे सिंध के अंदर जो है आप ज्यादती कर लो, हम ये नहीं कह रहे हैं। हम ये कह रहे हैं कि बल्दियाती निज़ाम को जितना मजबूत किया जाएगा, और ये हम क्या कह रहे हैं, पाकिस्तान का आइन कह रहा है 140A के तहत सियासी, इंतजामी और माली इख्तियारात देने हैं सूबाई हुकूमतों ने बल्दियात को। इसमें तकसीम की कोई बात नहीं है कि किसी तरह तकसीम की कोई बात नहीं है, लगाइए, तकसीम की कोई बात नहीं है, क्योंकि नहीं तकसीम देखिए, तकसीम इसमें तकसीम कहीं नहीं आ रही है। देखिए तकसीम कहाँ आती है, एक छोटा सा फिनोमिना है। तकसीम जब आती है जब हकूक नहीं मिलते, तकसीम जब आती है जब जुल्म और ये बात वाज़ेह हो गई कि आप सिंध की किसी तौर तकसीम नहीं चाहते। नहीं, हम इख्तियारात चाहते हैं। बहुत शुक्रिया। हम इते एक शॉर्ट ब्रेक असांखे वठिणो आहे, शॉर्ट ब्रेक खां पोइ अगेन असां कंटिन्यू कंदासीं।